बोलो श्री ग्यारस माता की जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता देखो तय जो व्रत रखे तो सब पाता श्रद्धा रखी जो तो मनाए दर्शन थे दाता तन मन जान दुख दूर करे सब चित चरण लाता उपकारी सदा प्यारी गुण वेदन गाता तेरे पाकरे तुम मन तन साथी तेरे पाकरे नाता जय जय बहनी ओटवतिया बेटी जम खाता लोक तोड़े पर लोक बेटी में जो ध्यान धरे तो बने रंग राता दास दासी अंग में आयो दास दासी शरण में आयो चपल बजाया था दयाल थी सदा तेरे पास दयाल थी सदा तेरे पास ओ नंगे नंगे पाल श्री कृष्ण मुरारी थी तेरे बड़े धारी आए बांके बिहारी तेरे बड़े धारी आए बांके बिहारी सब जवन बने मारी बच्चे रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बन आयो अच्छे गोकल वसायो वृंदावन गौ चारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ भक्तन के साथ ये चले सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के चवन नंदलाल यशोदा जो बाल आए गाने जो बाल भजन सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव जो कमाल देव के जो लाल अटे आयो मैं जो बाल लीला जय नारी थी
सब जाए तो जहान। अरे बार बुद्धो जान विश्व सारी जय तारी की। देखो धारे तो ध्यान देखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो करो तेरे कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। बोलो श्री ज्ञारस माता की। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान। कदा बदो सब प्रेम सान धारे मन में ध्यान। आस सब पूरन करो श्री कृष्ण भगवान। आस सब पूरन करो श्री कृष्ण। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। शीश झुकाए प्रेम सा कर्या थो प्रणाम। देवन जी आशीष सा पूरा थियन सब काम। वैसाख शुक्ल एकादशी मोहिनी जयो नाम। उन जो महात्म आवनो चवे तो सुंदर श्याम। उन जो महात्म आवनो चवे तो सुंदर श्याम। श्री श्याम सुंदर भगवान सासंगति मान पवित्र जी तिथि आहे एकादशी जी, जाकी वैसाख महीने जी शुक्ल पक्ष जी एकादशी आहे। जंहिंजो महात्म वैसाख महीने जी कथा में भी ॿुधाया भई सभिनी तिथियुनि खां हीअ शुक्ल पक्ष जी एकादशी श्रेष्ठ तिथि आहे वैसाख महीने में। जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान श्याम सुंदर सतनामा खे वर्णन करे ॿुधाई आहे। जहिड़ो हुनजो महात्म और कथा अहिड़ी आहे हिनजी, सो प्रसंग प्रेम सां वेही करके श्रवण कयो। चयो सूत ॿुधो सभई गॾिजी जेको विर्त कंदो वेंदो अॾिजी। हीअ कथा पद्म पुराण जी आ गुरु वशिष्ठ राम वखाण जी आ। एक ॾींहुं रामचंद्र आयो अची गुरु वशिष्ठ खे हाल सुणायो। ॾिठो राति मूं सुपनो भयानक आयो रावण विढ़ण अचानक हुयो रूप संदस ब्राह्मण वारो पर प्रेतन जाहो तनकारो। मां सम्झा थो पंहिंजे मन में मां सम्झा थो पंहिंजे कई ब्रह्म हत्या हुई जापन में कई ब्रह्म हत्या हुई। मूं खां चए थी बदिलो वठण मूं खां चए थी ऐं मुंहिंजो जीअण हराम करण ऐं मुंहिंजो जीअण
आंध है मांध मचे मुझे मन में आंध है बुद्धि वचन राम जब वशिष्ठ चयो बुद्धि वचन राम जब वशिष्ठ तरि बाण बेअन जा कष्ट हरो तरि बाण बेअन जा आए नालो आवाज पतित पावन आए नालो आवाज पतित छाकर सघंदो रावण जो तन छाकर सघंदो कवि जन के शिक्षा ॾियण जे लाइ कवि जन के शिक्षा कुझु कर्म धर्म बि करण जे लाइ कुझु कर्म धर्म बि करण जे लाइ मूंखां अहिड़ो आहे सवाल पुछो मूंखां अहिड़ो आहे अति विरत मोहिनी भरम नस्यो अति विरत मोहिनी भरम बुद्धि वचन गुरुअ जा हथ जोड़े बुद्धि वचन गुरुअ जा चयो राम न छॾिजो मोड़े चयो राम न छॾिजो मोड़े विरत एकादशी न्यारो सब विरतन में सोमारो जो विरत रखी भुल बख्शाए जो विरत रखी भुल वो अवस परम पद तो पाए वो अवस परम पद वो अवस परम पद तो पाए रखी विरत श्री राम जिय संसार क्या सब दूर कथा बुधो धन पाल जी पाप थियन सब पाप थियन सब हरे राम। श्री सूजी महाराज सोने का जगदीश्वर के चरण लगाता है। हे प्यारा खुदो कि मोहिनी एकादशी जो कि परम पावन वैशाख महीने की यह पावन तिथि है जैसी श्रेष्ठता सब कहीं चाहिए वो तो इन जी मां कथा और इन जो महात्म बुधाए तो जो कि पद्म पुराण में वर्णन थियल है गुरु वशिष्ठ और राम जो संवाद हिकिड़े दफ़े प्रभु श्री रामचंद्र जन अयोध्या के राज तक कते जने वेठल हुआ तॾहिं गुरु महाराजन सां आश्रम में अची करके मिलिया। बोलो श्री सद्गुरुदेव भगवान पंहिंजो मन जो हाल वर्णन कंदे भगवान श्री रामचंद्र जन गुरु महाराजन के चरण था महाराज मां रात सपनो ॾिठो आहे। हरे राम भगवान और स्वप्न पर हाणे मानव लीला हली रही है। भगवान अहिड़ी मानव लीला कई है जो भाई कोई सुञाणे न सके। केतिरा ही मुंझी पिया गरुड़ मुंझी पियो भाई ये राम परमात्मा है कि न आम्रवाजी राजकुमार है राजा दशरथ जो पुत्र है। माता सती तक सुञाणे न सकी। रामायण में प्रसंग ईंदा आहिनि गरुड़ जो भी सतीअ जो भी अहिड़ो पूर्ण पाठ अदा कयो आहे भगवान मनुष्यनि जो। छो जो भाई वह लीला हली रही भगवान जी मानव तन पड़ो है मनुष्य बनी करके भगवान लीला कई है तो पुण्य अनुसार ही पाठ अदा कयो है। भगवान गुरु महाराजन वटि आया आहिनि भाई स्वप्न ॾिठो आहे रात ॾाढो भयानक रूप धारे करके रावण आयो है मूंखे टेजारे पियो कारो वेश पढ़ाए करके। महाराज मां भयां थो पियो त वन में जो उन रावण की हत्या कई हुई ब्रह्म हत्या थी वई हुन खां। ब्राह्मण हुयो तो ब्राह्मण रावण हुयो तो ब्राह्मण रावण जी मारण जी करके सभई अभय पद के तो प्राप्त थिया पर हाणे मुंहिंजे मथां ब्राह्मण की हत्या थी आहे ब्रह्म हत्या। महाराज कोई उपाय ॿुधायो। हरे राम। गुरु वशिष्ठ महाराज प्रभु श्री रामचंद्र जन जी या वार्ता बुद्धि करके स्वप्न वाली गाल बुद्धि करके धन धन चवण लगा वाह प्रभु तव्हांजी लीला की जंहिं त्रिलोकीअ जो समूरो बार तव्हां खणी वेठा आहियो
सब त्रिलोक्य जा जीव तव्हां खां पिया था आशीर्वाद वठनि पिया, सुख संपदा पिया था वठनि पिया, और तव्हीं भयभीत था थियो। तव्हांखे रावण जो तन छा करे सघंदो? हाणे मनुष्य लीला में अची करके तव्हां ॿियनि लोकनि खे प्रेरणा ॾियण जे लाइ इहा लीला था कयो पिया, त जीअं भई उहे कथाऊं ॿुधनि और उन अनुसार पंहिंजे जीवन में उनजो पालन कनि, वचन खणनि। प्रभु हाणे जेकॾहिं तव्हां पुछो था पिया त हिन जो निवारण आहे, हीअ एकादशी अची रही आहे परम पावन वैसाख महीने जी, जंहिंजो नालो ई आहे मोहिनी एकादशी। उनजो विर्त रखो त तव्हांखे बि अभय पद जी प्राप्ति थींदी। गुरु महाराज जा वचन ॿुधी करके आज्ञा पाए श्री रामचंद्र जन अयोध्या मोटी आया राजसभा में, और उन ॾींहुं जंहिं ॾींहुं परम पावन तिथि आई मोहिनी एकादशी जी, उनजो विर्त रखी करके और सभिनी जे मन जे संशय खे दूर कयो, मन जो संशय भी निवृत्त थी वियो। बोलो सियावर राम। श्री सूची महाराज चवनि था त सोनकोट की कथा की हिन एकादशी जी आहे धनपाल जी, जाति पापनि खे चूर करण वारी कथा आहे। हिन एकादशी जो विर्त रखी करके कीअं उनखे पुण्य जी प्राप्ति थी आहे, सो प्रसंग भी मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, प्रेम सां वेही करके ॿुधो। हरे राम। एक नगर सोमवती प्यारो हो, नदी सरस्वती है जो किनारो, राजा देवत माहू राज कंदो, पाले प्रजा सुखी हो दान कंदो। उते रहंदो ऐश धन पाल हुयो, जेको दीनन संदो दयाल हुयो। करे कर्म धर्म कंदो ध्यान हुयो, इहो ॼाणंदो सारो जहान हुयो। हुया 5 पुट उनखे सभु सुहिणा, जेके सभ जे मन खे हुआ मोहिणा। पर नंढो कुसंग में लो फासी, करे चोरी हिंसा ठगी खासी। हुयो पिणस खेसि सम्झाईंदो, वञी मन जी हस्ती वधाईंदो। तंग आख़िर थी त कढो घर मां, कई चोरी वञी राजा घर मां। उते पकड़ियो सभु सोनो दरबान, ऐं राजा अॻियां कयो सभु बयान। ॾिसी राजा पुट धनपाल संदो, चयो पीउ पीउ पंहिंजो कयो शर्मिंदो। तुंहिंजो पिता केॾो धर्मात्माया, तूं कीअं बणियो दुरात्मा। करे ख्याल सजा तोखे बयान करियां, करे ख्याल सजा दे शरण काली मां करियां, दे शरण काली ॾियां फासी मां तोखे जेकर, ॾियां फासी मां तोखे पर पीउ ॾिसां थो दे कर, पर पीउ ॾिसां थो करे ख्याल सजा तो बयान करियां, करे दे शरण काली मां करियां, दे शरण काली। बुद्धि वचन छॾे होशियार वयो, बुद्धि वचन छॾे हो सभु खाधो पीतो दर थियो। अची वन में ॾाढा दुखड़ा ॾिठा, अची वन में ॾाढा थधि गर्मीअ वारा ॾींहं सठा, थधि गर्मीअ करे यादि कर्म पियो ॾाढो करे, करे यादि कर्म पियो ॾाढो। पंहिंजे मन में पियो पछताव करे, पंहिंजे मन में पियो पंहिंजे मन में पियो पछताव करे। रुलंदे पिनंदे हिक दफ़े पहुतो गंगा तीर, आश्रम हो कौंडल्य जो आयो ॾिसी मन जी, आयो ॾिसी मन जी। हरे राम।
श्री सोजी महाराज चवन था त हे सोनपुर की कथा वैश्य धनपाल जी ॿुधो। हिकिड़ी नगरी हुई सोमवती नाले, तमामु सुंदर उन जो नज़ारो हूंदो हुयो। सरस्वती नदीअ जे किनारे ते उहा वसियल हुई। देवात्मा नाले राजा राज कंदो हुयो, दानी धर्मात्मा। राजा वांगुरु धर्मात्मा हिकिड़ो वैश्य उन जे राज में रहंदो हुयो, धनपाल। तमामु ई दयालु, कर्म धर्म में पूरो, परमात्मा के ध्यान में, पूजा पाठ में, धंधे रोजगार में, हर तरह सां धनपाल धन वारो बणजी करके और 5 पुत्रनि जी जंहिंखे प्राप्ति थी आहे। 4 पुत्र तो तमामु उनजा सुशील और गुणवान हुया, पर हिकिड़ो नंढो पुत्र चाहे कुसंग में फासी पियो। घणे स्नेह और प्यार जे करके घणे पुट खे सम्झाईंदो हुयो धनपाल, भई चोरी छॾे ॾे, हिंसा करण छॾे ॾे, शराब पीअण छॾे ॾे। सभु कुसंग जे करके उनमें ऐब अची विया हुया, पर हाणे आदत पइजी वई। पीउ जे सम्झाइण ते बि हू जॾहिं न पियो सम्झे, तॾहिं आख़िर तंग थी करके पिणस घर मां कढी छॾियो। चाहे भई कुझु ॾींहं ॿाहिरि रहे, पधुर पए, घर वेठे सभु कुझु मिले थो, खाधो पीतो पैसो लटो, ॿाहिरि वञे त ख़बर पवेसि, पोइ अकुल अचेसि, पर जेको सो पाण अकुल आयो कोन। ॿियनि जे संग में अची करके हिकिड़े दफ़े वञी करके राजा जे राजमहल जी चोरी कई। चाहे राजा जे घर में चोरी, खाट जो हयो, सिपाहियुनि वञी करके गिचीअ खां झलियो, पकड़े करके वठी आया। साईं हे धनपाल जो नंढो पुटु, हुनजा अहिड़ा लक्षण ॾिसो। राजा ॿुधी करके वाइड़ो थी वियो, नंढे आंगुरियूं पियो ॾे, अरे तुंहिंजो पुटु तुंहिंजो पिता कहिड़ो धर्मात्मा आहे, दानी दिलावर, सभु कुझु उन वटि आहे, तंहिं हूंदे बि तूं चोरी थो करे पियो। जांच पड़ताल कई, भई इहो नंढो पुटु जेको आहे सो कुसंग में फासी पियो आहे धनपाल जो, तंहिं करके घर मां ई कढी छॾियोसि। चाहे राजा वीचार कयो, अहिड़ो ई जेकॾहिं ही दुरात्मा बणिजी पियो आहे त हिनखे का न का सज़ा ज़रूरु ॾियणु घुरिजे। हे बालक, तुंहिंजे पीउ खे ॾिसां थो पियो, तुंहिंजे मथां दया थी अचे, भई तो कर्म अहिड़ो कयो आहे जेकर तोखे फासीअ ते छॾियो वञे, पर हाणे तुंहिंजो पीउ जो ख़्यालु करके और तोखे मां सज़ा तो ॾियां पियो, वञ, हिन शहर में रहण जे लाइक़ ई कोन आहिनि, शहर में ख़ाली ॿुधी वञ। तारे राम राजा जो बसि हुकुम हुयो। शहर छॾे करके उहो धनपाल जो पुटु बन बन पियो भिटके, गर्मी थधि ॾाढा दुख पियो सहे, पंहिंजा कर्म पिया यादि अचनि, पिता जी ॻाल्हि पई यादि अचे, केतिरो मूंखे पिता सम्झायो, ॾाढो पियो गणतियुनि में ॻरे, खाधो पीतो सभु रद्द थी वियो हुयो। पंहिंजा कर्म यादि करके मन में ॾाढो पशेमान थी पियो। केतिरा साल गुज़री विया, आख़िर रुलंदे फिरंदे हिकिड़े दफ़े हिकिड़े जंगल में वन में अची करके पहुतो। परियां ॾिठई गंगा जो किनारो आहे और गंगा तीर ते हिकिड़ो आश्रम आहे महात्मा कौंडिल्य जो। बोलो श्री सतगुरुदेव भगवान, संत देव भगवान। मन में धीर आयो कि भाई वन में आश्रम आहे, ज़रूर कोई महात्मा संत हूंदो, भला उन जो दर्शन कयां, उन जो संग कयां। मन न मन मुंहिंजो को भाव उदय थी वञे। जय राम। रख श्रद्धा कयो गंगा स्नान, वरी दिल में यादि कयो भगवान। अची पोइ ऋषिअ जे चरणनि में पंहिंजो शीस झुकायो कदमनि में। हथ जोड़े ॻोड़ा ॻारे पियो, पंहिंजा कयल करतूत उचारे पियो। चयो संतन हेॾो थिय दिलगीर, बुध शांति रखी धारे मन धीर। हाणे ग्यारस मोहिनी अचणी आ, जा पाप सभई भञणी आ। इहो विर्त जेको बि रखंदो आ, सुख लोक परलोक जो लहंदो आ। ॿुधी वचन संत जा विर्त कयो, लही पाप वियो ऐं पवित्र हू थियो। कुदरत सां राजा उन वन में आयो सैर करण हो कानन में।
ऋषि वैश्य पुत्र धन पाल संदो, ऋषि वैश्य पुत्र धन पाल चयो मन में बलि कर तार कंदो, चयो मन में बलि कर तार ईशायत सुधरी गो हाणे, ईशायत सुधरी गो हली बाकी हयाती सुख माणे, हली बाकी हयाती सुख उन्होंने तो जगह महाराजा थे, उन्होंने तो जगह महाराजा अची पेरे प्यो सरताजा थे, अची पेरे प्यो करे उस्तति भुल बख्शाए प्यो, करे उस्तति भुल बख्शाए बार बार पछताए प्यो, ऋषि राजा ने विरत बालक जी, ऋषि राजा ने विरत बालक आई दया अंदर जन मालिक जी, आई दया अंदर जन मालिक जयो कुदरत जो सब खेल हथी, जयो कुदरत जो यो कट जी तुंहिंजो नेल हथी, वयो कट जी तुंहिंजो वरी राजा उनखे पाण आयो, वठी राजा उनखे धनपाल घुराए समझायो, ये बालक सुधरी रो आहे, ये बालक सुधरी दुख भोगण जे लायक नाहे, दुख इन करे वठी वञो घर हिनखे, इन करे वठी वञो घर जंहिं ठाहे छॾियो आहे कर मन खे, जंहिं ठाहे छॾियो आहे बुद्धि वचन पिणस ॾाढो ख़ुशि थियो, बुद्धि वचन पिणस ॾाढो ख़ुशि इहो सभु आनंद हो ग्यारस जो, इहो सभु आनंद हो जेको प्रेम रखी थो विरत करे, जेको प्रेम रखी थो उहो दुख निसंदो भव सिंध तरे, उहो दुख निसंदो भव सिंध मिटी पाप उन्हनि जा सभु वेंदा, दुख ॾींहुं न को कॾहिं ॾिसंदा, दुख ॾींहुं न को कॾहिं दुख ॾींहुं न को कॾहिं ॾिसंदा, रस जी कथा कई सूत महाराज उदा उदासी प्रेम सां पूरा चंद सब काज बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय, बोलो हरे राम। श्री सूजी महाराजांच्या अंतात आहे सोनको वो बालक घुमंदे फिरंदे गंगा जे कंठे ते अची करके पहुतो, स्नान पाणी कयो, मन पवित्र थियो, तन थधो थियो। महात्मा जो आश्रम ॾिसी करके कुछ आस मन में उत्पन्न थी, पश्चाताप तो अॻु में ही थी रहियो हुयो। अची करके महात्मा कौंडिल्य खे दर्शन पाए करके और नमस्कार कयो, हथ जोड़े करके मञाइण लॻो, समूरो पंहिंजो हाल वर्णन करे ॿुधायो। जहिड़ा मुंहिंजा कर्म आहिनि महाराज, हाणे जीअं वणेव तीअं मुंहिंजो बेड़ो पार कयो। हरे राम। सभु पंहिंजी आप बीती, पंहिंजा करतूत अवगुण सभु वर्णन करे ॿुधाया और ज़ारो ज़ार पियो हुए। महात्मा हुनखे हथ ॾिनो, धीरज ॾिनो, पुट एॾो दिलगीर न थी, हाणे मन खे शांत कर, चुप कर, रोअण बंदि कर। तो पश्चाताप थियो आहे, तुंहिंजा सभु अवगुण धोपजी विया आहिनि। हाणे ॿिया बि जेके पाप कर्म कया अथई उहे बि तुंहिंजा निवृत थींदा। मां तोखे उपाय थो ॿुधायां, इहा एकादशी अचण वारी आहे, वैसाख महीने जी, जाकी पापनि खे दूर करण वारी आहे। हिन एकादशी जो प्रेम श्रद्धा सां विर्त रख
और परमात्मा जो ध्यान धारे करके उनके बाधाए तो तुझो लोक भी सवलो थींदो और परलोक में भी सुख की प्राप्ति थींदी। बालक संत जा वचन गंढ खणी कया विश्वास जाग्यो तो जो पश्चाताप थियो न पश्चाताप कंदे रोण में ॿोलण में सब पाप धुपजी वेंदा आहिनि, अवगुण सब रेटजी वेंदा आहिनि। मन तो पवित्र थियो पर हाणे नियम भी पालन करणो हुयो। वचन ॿुधी करके और संत के अनुसार चवण के अनुसार वञी करके उहो विर्त रखियो। जय राम। उन विर्त रखण सां अञा पाण हुनजो मन आथत धीरज में पइजी वियो, परमात्मा जे ध्यान में मन लॻी वियो। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनपुर कुछ ॾींहंनि खां पोइ कुदरत अहिड़ी बणी, परमात्मा जो मेल खेल ॾिसो। कोई राजा अची करके देवात्मा उन वन में पहुतो शिकार कंदो कंदो वज़ीर अमराव साण आहिनि, परे खां ॾिठईं सुञातईं भई बालक तो उहो ई आहे जंहिंखे असां शहर में काली ॾिनी हुईसीं। उन बालक बि ॾिठो भई असांजे मुल्क जो राजा आयो आहे, बड़ी नम्रता और निवृत सां अची करके राजा खे पेरे पियो। राजा सुञातो हाल वाल पे वरितो। राजा दिल में वीचार कयो त भई शायदि हे हाणे सुधरी वियो आहे, थोड़ा हाणे हली करके पंहिंजो घर में पंहिंजे पिता जी सेवा करे। जय राम। राजा उनखे साण वठी अची करके पंहिंजे राजमहल में पहुतो और संदसि पिणसि धनपाल खे न्यापो मोकिलियो, उते घुराए करके और उनखे सम्झायो त हे प्यारा हाणे ही तुंहिंजो बालक सुधरी वियो आहे। ख़बर पई त भई मोहिनी एकादशी विर्त रखियो हुयो संत जे संग में अची करके, जॾहिं ॾिठो भई कुसंग में फाथो हुयो तो हिंसा पियो करे, ठगियूं पियो करे, चोरी पियो करे, पर जॾहिं सुठो संग प्राप्त थी वियो, संत जो दर्शन कियो, संत जी सेवा कई, उनजे संग में रही करके मोहिनी एकादशी रखी आहे, तॾहिं हिन जा सभु पाप लही विया आहिनि। हाणे ही पवित्र बणियो आहे। वैश्य धनपाल राजा जी ॻाल्हि मञे करके और उनखे घर वठी आयो। ॾाढो प्रसन्न पियो थिए त भई हे तो हाणे सुधरी वियो आहे, मुंहिंजा तो भाग भरिजी विया, हे हाणे दुख भोगण जे लाइ कोन आहे, हाणे तो हली करके घर जा सुख मानी। धनपाल उनखे घर वठी आयो और बड़े प्रेम सां समूरे कुटुंब परिवार सां गॾु सुखपूर्वक सभई रहण लॻा। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको जेको भी इहो प्रेम रखी करके विर्त धारण करे तो उन जा सभु दुख दूर था थी वञनि पिया और पाप भी लही था वञनि पिया। उहो जीव कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं नथो ॾिसे पियो। अहिड़ो ई आहे ही मोहिनी एकादशी जो विर्त, जंहिंजो महात्म हिते हिन कथा सां गॾु समाप्त थियो। बोलो श्री एकादशी महात्म। ये एकादशी अचण वारी आहे अपरा एकादशी, जो कि इन खां पोइ वरी ॼेठ महीनो अचण वारो आहे। ॼेठ महीने जी कृष्ण पक्ष जी एकादशी आहे, उन जो महात्म कहिड़ो आहे सो उन ते वर्णन थींदो। और ये वैसाख महीने जी बाक़ी कुछ तिथियूं वञी करके बचियूं आहिनि, तो उन जो महात्म भी अची करके पूर्ण थियण वारो आहे। बुधर ॾींहुं 6वीं तारीख़ आहे वैसाख पूर्णिमा। श्री सत्यनारायण स्वामी जो योग हूंदो आहे, उन जी कथा जो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी। तो नियम अनुसार श्री सत्यनारायण स्वामी जी कथा वर्णन कंदे और उन खां पोइ वैसाख महीने जो आखिरी अध्याय भी पढ़ी करके और उनजो भोग सार पाठो वेंदो। मेरा प्रेम सां प्रसाद भी वठो और 5 मिंटनि जे लाइ अखंड राम नाम दुनिया जे मंत्र जो जाप भी करायो, जंहिंजो नियम आहे पार्षिक नियम 6 खां 7 बजे ताईं शाम जे वक़्त में। उनमें भी अची करके शामिल थियो तो तव्हांजो योग भी सवलो थिए और पढ़ो भी सवलो थिए। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे बोलो सियावर रामचंद्र बोलो श्री राम कृष्ण भगवान ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्य सर्वमङ्गलाय तनोहरि बोलो राजा रामचंद्र बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का श्री गंगा मैया लाल करो।